प्रेस क्लब कोट डीजी में अगूणे ज़िले चेयरमैन खैरपुर शहरियार खान वसाण जी सालगिरह जी तकरीब जो अहतमाम कयो वियो। सालगिरह तकरीब में अगूणे ज़िले चेयरमैन खैरपुर शहरियार खान वसाण जी सालगिरह जो केक काटियो वियो। सालगिरह तकरीब जो अहतमाम कामरान वसाण पारां कयो वियो। सालगिरह जी तकरीब में प्रेस क्लब कोट डीजी में कई वई, जंहिंमें पीपी जे मकामी अगवाननि सैयद इरशाद अली शाह, हातिम खान गोपांग, इरफान अली वसाण, अजहर मेहरानी, अली शेर गोपांग, अली रजा गोपांग, कामरेड काजिम कांदड़ो, शफकत फासिली, शहबाज लाशारी, इरफान लाशारी, अली जान गोपांग ॿियनि खां अलावा काफ़िले शहरनि शिरकत कई। जॾहिं सालगिरह जो केक कटण खां पोइ अगूणो ज़िले चेयरमैन खैरपुर शहरियार खान वसाण जी वॾी उमिरि, तरक्की, ख़ुशहाली ऐं सुठी सिहत जे लाइ दुआऊं कयूं। आख़िर में तकरीब सुठे माहौल में इख़्तिताम पज़ीर